ख़बर ॿुध आशिक़ क़ादिर महबूब रुसियो तू बीमार थी पियो उनका पंहिंजा दोस्त दिलबर पाड़ जा माण्हू पुछनि पिया त तोखे छा थियो आहे तोखे कहिड़ी बीमारी आहे तुझे लाइ इलाज ॾाढो कयो अथव पर उनजी बीमारी जी ख़बर न पए तूं पाण दसे पियो कहिड़ी बीमारी पियो दसे वो वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए ओ वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए लगी आ चोट का पारी लगी आ चोट का पारी ॾिसी रहिजे त छा थो थिए ॾिसी रहिजे त छा थो थिए अलाह वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए लगी आ चोट का पारी लगी आ चोट का पारी ॾिसी रहिजे त छा थो थिए ॾिसी रहिजे त छा थो थिए वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त ओ वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए मुझी दिल में दर्दन मुझी दिल में दुआ दुखाया अची इश्क अजीब अजीब बादल बरसाया घूरन जे घास से तमीर न मोटिया मागते ख़बर ॿुध चवनि पिया तुंहिंजी दिल जी बीमारी कीअं वधी वई तूं हुनखे छा ॿुधाए पियो ओ निहोरे नींहं निर्मल जे कयो मजबूर वा मूंखे ओ निहोरे नींहं निर्मल जे कयो मजबूर वा मूंखे लबन ते आहवा जारी लबन ते आहवा जारी ॾिसी रहिजे त छा थो थिए ॾिसी रहिजे त छा थो थिए अलाह वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त ओ वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए लगी आ चोट का पारी लगी आ चोट का पारी ॾिसी रहिजे त छा थो थिए ॾिसी रहिजे त छा थो थिए वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त ओ वधी वई दिल जी बीमारी ॾिसी रहिजे त छा थो थिए मुझी दिल में दर्दन मुझी दिल में दुआ दुखाया सावन के आया दिल आग न बुझानी इश्क जी ख़बर ॿुध उन्हनि खे चए पियो जेको तव्हां मुंहिंजो इलाज करायो आहे उहो बेकार आहे कीअं बेकार छो ओ हकीमन जे हथां आखिर वधी मर्ज़ यो मुंहिंजो उस्ताद ख़बर ॿुध उस्ताद नियाज़ ख़बर ॿुध आशिक़ चए थो हाणे हुनखे पंहिंजे महबूब जी सिक हुजे हुनखे दवाऊं छा कनि ओ हकीमन जे हथां आखिर वधी मर्ज़ यो मुंहिंजो पोइ हकीमन कहिड़ो जवाब ॾिनो चवनि था बिरहुआ बारी चवनि था बिरहुआ बारी ॾिसी रहिजे त छा थो थिए